लाइक करो, सब्सक्राइब करो और बेल आइकन को क्लिक करो नई वीडियो के लिए। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ अमीर हसन सोलंकी तव्हां ॾिसी रहिया मलाकड़ा टीवी खे लाइक सब्सक्राइब करणु न विसारिजो। आऊं अॼु बीठो आहियां कराची हज़रत मंगे पीर ते, ऐं हीअ हज़रत मंगे पीर जी मज़ार आहे, ऐं हीअ पासे में पहाड़ी आहे, तव्हां पहाड़ी ॾिसी सघो था। हीअ पहाड़ी इलाइक़ो आहे ऐं अॼु हिते मंगे पीर जे इलाइक़े में आयो आहियां तव्हांखे मलाकड़ो ॾेखारण लाइ। ऐं चारे पासे पहाड़ी आहे ऐं मंगे पीर जो मज़ार बि आहे। हिते ॿुधण में अचे थो त मांगर मछ बि आहिनि। इंशाअल्लाह उन जी वीडियो तव्हांखे आउं सुभाणे ॾेखारींदुसि। ऐं हीअ मज़ार आहे, हीअ मज़ार जी छत आहे, हीअ मस्जिद आहे हेठि, ऐं हीअ मज़ार जो मीनारो आहे, दरगाह मेन। ऐं हाणे हलंदासीं मलाकड़े ते। मलाकड़े खे लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। अजी अमीर मोहम्मद बागई ये उस्ताद मरूम ऐं पहलवान रज़ाक शीदी। अज जो मलाकड़ो शुरू थी वियो। कराची डिवीज़न जो कंधार पहलवान पहुतो आहे रजब वारी जो पहलवान अजी अब्दुल जब्बार उर्फ कराची जो गुलदस्तो पहलवान जाहिद बिरोई रज़ाक शीदी। अला विच ते जो रज़ाक विच ते हज़रत सखी सुल्तान मंगो पीर रहमतुल्लाह अलैह जो मेले जी ॿी धमाल आहे, ॿियो मलाकड़ो आहे। मेले जा बानी अॻवान मौजूद आहिनि, सियासी समाजी शख्सियत क़ाबिल एहतराम जनाब अब्दुल मजीद खासकेली साहब ऐं साण सां गॾु अहमद गुरफत साहब ऐं मलाकड़े जा ऑर्गेनाइज़र मौजूद आहिनि उस्ताद बहराम खान खासकेली। अॼु मलाकड़े जी पहिरियों मुक़ाबिलो ज़ाहिद बिरोई ऐं अब्दुल रज़ाक शीदी। मलाकड़ो शुरू थी चुको आहे। पहिरें जोड़ वारा संदरो कंदा। पहिरें जोड़ जे अल्लाह साईं जेके जेतिरो कंद ॾे एतिरी हिमत ॾे, को मसलो न आहे। अल्लाह साईं पहलवान भारी जी के खपे मज़ारी सां संदरो करे। पहलवान रज़ाक पहलवान पहलवान शीदी इंतजामिया कमेटी वारा आहिनि मलाकड़े खे कंट्रोल कयो साईं। इंतजामिया पहलवान सख्त मुक़ाबिलो आहे। पहलवान जाहिद पहलवान मुक़ाबिलो जारी आहे। पहलवान बिरोई आशीदी शीदी ऐं बिरोई शीदी जाहिद बिरोई रज़ाक शीदी शीदी ही नंढड़ो अञा शागिर्द पढ़े पियो। नओं पहलवान आहे, ॿिए जोड़ में नओं पहुतो आहे। वाह बिरोई वाह, वाह शीदी वाह। न न न न न न बराबर आहे, न शीदी न अच्छा न न न न न कोई नहीं सब केॾा भॻायो पहलवान न बाबा न इहा मल कोन्हे न न छा टोके थियो आहे मल कॾहिं अॻे खां पुछ केरु थो चए। हिकिड़ो अब्दुल मजीद खासकेली अहमद गुरफत हेॾा गुलाम शबीर टांडियो ऐं ॿिया मोज़िज़ीन मौजूद आहिनि। दानियाल खासकेली साहब मौजूद आहे। पहलवान शीदी शीदी ऐं बिरोई बिरोई ऐं शीदी आ बिरोई आ शीदी सख्त मुक़ाबिलो बाबा वरी बिरोई जा दाड़ा जाठा हाणे शीदी फाथो आहे जी शीदी फासी वियो शीदी फाथो आहे आ शीदी काबू काबू बिरोई अला मेरो बाबा मेरो दादा नहीं लियो तो लियो पहलवान काबू 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 पते 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 पहलवान शीदी शीदी हाणे बिलन हाणे हल वाह 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 बिरोई वाह वाह सोला वाह। इहो ज़ाहिद बिरोई जे शीदी जा टायर मस्त करे छॾिया। वाह बिरोई वाह। अचे हाणे हल अचे अॼु वरी गुरफत साहब जा इनाम शुरू थी विया। राहत अज़ीज़ असांजो मेहरबान मोहतरम जनाब अब्दुल मजीद खासकेली साहब जा इनाम शुरू थी विया। पहलवान नंढड़ो जमाली सतान मला अहमदी मेहरबानी गुरफत साहब जी
जैसे इनाम जारी आए इन मेले या बानी अगवान मोहतरम जनाब काबिल एहतराम अब्दुल मजीद फासिली साहब जैसे पल समरू चाहे पहिरों दफ़ा ही कदीमी असांजो मेलो आहे पहलवान सख्त मुकाबलो आहे पहलवान सदाम वाह नंढड़ा ज़ाहिद वाह ही नंढड़ो ज़ाहिद बिरोई ने पानी दातन की कमाई मुखे जी 100 रुपया नो अनाउंस से बड़ी मेहरबानी होशियार दी जमाली इनके बुछड़े के बोले हुए यूसुफ पहलवान जमाली पहलवान मला सदाम मला जमाली खालिद जमाली सख्त मुकाबलो है मुकाबलो जारी है पहलवान वाह यो है सदाम मला जो जमाली के तकला कयो वने बस 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 जमाली बस हल गुलदस्ते दिया गया ये सदाम मला पहलवान राशिद खटिया अजय बेहतरीन पहलवान राशिद खटिया आए पहलवान गुलाब बलोच कदर कयो मला जो ये मला पानी उस्ताद ने जो है हर मल के 500 जो मुकाबलो है पहले जोड़ में जंते बड़ा इनाम होता है बाकायदे तो बारी जो रोस्तम है पहलवान राशिद खटियान पहलवान गुलाब बलोच बलोच है पहलवान खटियान अना मजो थी तो सुबाने इनाम एंड फाइनल है सुबाने पहलवान खटियान पहलवान गुलाब बलोच वाह पहलवान बलोच पहलवान खटियान सख्त मुकाबलो है खबर करो कम लाया ला रहे ए उस्ताद मारो बहरा मियां पहलवान राशिद खटियान पहलवान गुलाब बलोच सख्त मुकाबलो वाह पहलवान खटियान बलोच निंदण को कोने न को अकेलो आई गुलदर के सागर दा खाजा बच्चो आए दादागिरी नहीं करते वाह बार प्लेयर दानी कुड़ी तो ने मत करे दादागिरी को करे साथी बलोच ओ साथी बड़ी लेकार मल्लक करे कार ताली लगे ताली लगे ताली लगे ताली लगे ओ खाल कर अंदर खाल बच्चे ए छाती ने टक्कर ने धरा को पांजो का करंदा ओ साथी खाली कर बता खाली कर ओ साथी या ला बोलो तो खेल कर ya barabar ya kone Allah कहता है ताली बजाए जोर सां कहता है चल हिकिड़ो ने भाग वरी ॿ भाग गॾिजी आहे वरी उहो आयो पंहिंजा पथर खणी घर में ईअं कंदो त मोचा सारी कर मदद उड़ी जामो
यो था वो करी पैर पैर बंद कर दादागिरी में करी मतलब ये मतलब मुझे मार दिया अदा ये कोन किरोई आज मल पेरी गच्ची पई है होशियार थी खचाण कारीगर मल है पहलवान अचू कटे वेड़ बलोच पहलवान राशिद खचाण मल पहरी मुकाबलो सकता है अरे खचाण मारा को करे बलोच बंदे पियो आ बलोच आ खचाण बलोच वाह पहलवान खचाण बलोच सख्त मुकाबलो वाह जाला काठा पहलवान बलोच जा खचाण बचे पियो पहलवान सख्त मुकाबलो वाह वही बलो पहले हारा चुका है बलोच पहलवान उठियो बलोच उठियो गुलाम बलोच वाह बलोच इनाम जो बलोच गुलाम बलोच वाह हाँ अचे वडाने के धक्का लगावा वाता में रक्त जियो हाने मरी यो जालिम मरी यो हाने मरियो अगर वे तो थोड़ी देर ना पेरे वारन के सॾ कया पहलवान जे सिकंदर मज़ारी ऐं रजब बारी जो पहिरियों जोड़ अचे बेहतरीन पहलवान पहिरें जोड़ में सिकंदर मज़ारी ऐं पहलवान वॾे मेले जी शिकिल अख्तियार कंदो हज़रत मंगू पीर रहमतुल्लाह अलैह पहलवान मज़ारी पहलवान रजब बारी जो मज़ारी मल है बारी जो कद जो कदावर है ये पहलवान काठोड़ का पोतो है ये मलो मुकाबला पहलवान पुराना पहलवान भाई कारीगर पहलवान मज़ारी पहलवान रजब बारी जो कद जो कदावर है बारी जो अच्छी मसे सा अच्छी सलवार सा ये मज़ारी है सिकंदर मज़ारी रजब बारी जो 500 रुपया इनाम है वाह पहलवान मीर सन की मेहरबानी सोलंकी साहब जी जो यूट्यूब जो असा जो इंटरनेशनल निमाइंदो है वाह 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 बारी जावा यो है रजब बारी जो पहलवान अब्दुल मजीद साहब इनाम दिबा 500 रुपया पहलवान बारी जी के या दोस्त सभई बारी जो वडो पहलवान है डिस्ट्रिक्ट मलीर जो कदर कयो पहलवान बारी जी के दिल खोले इनाम दियो पहलवान यूसुफ शीदी शबीर बलोच शीदी है बलोच आ शीदी आ बलोच वाह यूसुफ शीदी वाह बस वाह शीदी वाह बस हेडा किना तो दिसी वाह शीदी या यूसुफ शीदी मोकलाना या गाल कर रखा सही है ये भाई उस्ताद शागिर्दन ये बड़ा जिद्दी है खालिद जमाली जिन्हें मुकाबलो सदा मला सा कदर कयो पहलवान जो इनाम जो शीदी के नंदड़े के पहलवान खालिद पहलवान वाह वाह बस पहलवान सदा मला छोरो हथ में बदे तने मला न तो चले मला वडी मुसीबत है पहलवान ये सब गुलदस्ते या शागिर्दन उन्हें के बाद दिखारन धक दयो उन्हें के बाद चेड़ाई हल यो मला केंजी चवण न कई के वडे यो चवण को न कई ना मलाना लाए कपड़ा देने के खबर पाए जो घणे नहीं थवा बाहर के तो धक्कड़ी बना सफा वो पली तो ही बियो पहलवान अदियो नगलो जायद दुरे
एड़ो शागिर्द मची है तव्हां जहिड़ा आहियूं को खणी पिक्चर आहियूं असांजो फंक्शन आहे असां घर में बि ईअं कंदा आहियूं रुगो हिते न असां मानीअ टेम ते बि ईअं लठलिया भूंगट हूंदा आहिनि पोइ जेको खाए ॻाल्हि जो मसइलो इहो आहे हिन महिल दसी आहे छोरो जहिड़ो भॾे ते बीठो आहे ॾिस यार ही महिल दसे थो त रुपयो बिना रुगो हो इहो आहे छा हिनखे रुपयो कोन मिलियो आहे बाक़ी तोखे ख़बर आहे मुंहिंजो कल्ह छा चयलो नओं पाकिस्तान सुञ में खणंदो ई कोन बाबा तब्दीली आई आहे छोरे खे 30 रुपया बि कोन्हनि अञा केॾी महिल मिले छोरो हक़ ते मां गंजू पायो भॻो हुयो सुञ ते उसाद महिल कोन थींदी आहे अबा गुलदार सां रख पैसा खीसे मां 2500 तोसां विञायां थो बाक़ी हुल न कर हाणे थी विया 2000 अञा बिल अचे पियो हा साईं जुमन गुरफत साहब जा 500 रुपया हाणे थी विया 2500 3000 हाणे ठाए 3000 थी विया हाणे पहलवान रज़ाक शीदी गुलदस्ता को कम करे दिखार का पहलवानी दिखार उस्ताद 12 में पुटे जो है पहलवान जाहिद गुरोई पहलवान रज़ाक शीदी असां जुमन गुरफत साहब जा तमाम थोराईंदा आहियूं ऐं सवेरे मौजूद अहमद गुरफत साहब एॾा पाकिस्तान होटल जा मालिक मौजूद आहिनि ऐं ही सॼो मलाकड़ो जंहिंजी कोशिश आहे असांजा मोहसिन अब्दुल अज़ीज़ सियासी समाजी अगवान मोहम्मद बख्श बिरोई जो फर्जंद आहे वाहिद बख्शी सिपाही खास के लिए शागिर्द है पहलवान सिपाही भलो मल्लो पहलवान आप बिरोई शीदी बिरोई पहलवान वाह बिरोई शीदी आई बिरोई शीदी काबुआ पहलवान बिरोई शीदी अंदर काबुआ शीदी चनायो वरी अंदर फसा वाह बिरोई वाह साहिब बिरोई वाह बिरोई सख्त मुकाबलो आहे नंढड़ो पहलवान आहे पर इंशाल्लाह को टेम ईंदो ई असांजे जोड़ में भाग दे इंजर अची चुको आहे पर असां जहिड़ो पहलवान थींदो हिनखे दुआ करियो ही रुस्तम थींदो हिनखे इनाम ॾियो ॿी ॻाल्हि आहे त ही नंढड़ो जो अजे गुलदस्तो ऐं मला ताड़ी लगे ताड़ी 3000 रुपया इनाम है पहलवान मला पहलवान गुलदस्तो खास के लिए नंढड़े जो क़दर कयो हिनखे धक लगी पियो आहे मला धक ॾिना अरे संतरो ठाहे छा आहे पहलवान गुलदस्तो पहलवान सदाम पहलवान गुलदस्तो सख्त मुकाबलो आहे क़दर कयो ना जाहिद जो या नंढड़े खालिद जो इनाम 3000 रुपया गुलदस्ते ते मोहतरम जनाब गुलाम शबीर चांडे साहब या 500 साहब या 500 ऐं नालो ही पाकिस्तान है जिन 300 रुपया रखिया कराची जो तू गुलदस्तो ही तोखे ही छा कंदो तेरा तू जिन पहलवान विड़े वेठो ही अञा न सोचो ही कोन हूंदो ए तू अथण जी ख़बर पए थी होशियारती खानदानी पहलवानी तुझो पे स्टेट ते वेठो अवतार बाराम काट के लिए तू फर्जंद ही होशियारती गैर तकर कुछ तुझो सागर तो बुढ़ो पिया लगे वॾा धक लगान ऐं हिन अवाम जो नज़र तो में न होशियारती काट के लिए एड़ो करे ॾेखार जेको बुढ़ो करे ॿारनि सां दोतो मलक खोले ॾिसजा कास के लिए हाणे अच न पहिरां ॿार हो हाणे अच न ख़बर पए हाणे पोइते किरां थो भॼे हा हाणे अच न ख़बर पए थी हाणे तोखे माण्हू कोन छॾाईंदा मल्लगड़ी जान छॾाईंदे होशियारती कास के लिए होशियारती हिन मला खे बोड़ खबर पए त मच्छी मारणी सवली आहे ॾुखी आहे हा अठ बजिया गुलदस्तो कास के लिए आई सदाम मला मल्ल पेरी मुकालो सत होशियारती कास के लिए तकड़ियो कमी न आहे ये नथो
ताड़ी ना ताड़ी लगे जबरदस्त मुकाबला जबरदस्त मच्छी मुंडी करेज वरी अरे खड़ी जुमन गुरफत साहब 500 रुपया आए साईं अब्दुल मजीद खास करी साहब 500 रुपया गुलदस्ते के वाह गुलदस्ता वाह इनाम जो गुलदस्ते के पहलवान अजय हाणे खान में मशहूर हो पहलवान अख्तर जमाली यूसुफ शीदी ऐं उन जो हरीफ पहलवान शोरे जी अञा मल न थई आहे पहिरीं शोरो दिल खोले वाह 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 गुलदस्ता वाह गुलदस्ते जो कदर कयो गुलदस्ते के दिल खोले इनाम दो सुभाणे अजियो मोहतरम जनाब अहमद गुरफत साहब जमाली शोरो खान बहादुर शोरो शोरो आ जमालिया अरे पेरे वाले जी मल करायो पेरे वाले जी पहलवान खान शोरो पहलवान जमाली आई खान बहादुर शोरो आ शोरा आ जमाली शोरो मुकाबलो है हथ नरा थी आप मेहरबानी जन हिन मेले कचे तमाम सिंगारियो आई बा दोस्त जेके आयल मेहमान ता सभी मेहमान जा असा दिल्ली के घर सा थोड़ा कयूं ता सभी भाई की वडी वडी मेहरबानी इनाम जो कराची के गोलता से खास करिए हथ बजा पहलवान खान बहादुर शोरो अख्तर जमाली असाजे दोस्त पोतो जमात इस्लामी जो अख्तर रज़ाक बलोच साहब जो मेहरबानी जो पिंडाले में पहुंची हो वही मेहरबानी आज शोरे जो जाठो शोरे जाठा यार जमाली होशियार थी जमाली होशियार जमाली हेड़े जमाली पुट कराची ऐं ठठे कराची जमाली कराची खान बहादुर वाह रे वाह वाह शोरा हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे वाह शोरा वाह खान बहादुर शोरा खानदानी मल शोरो इनाम जो हौसला भाई सब पिया कनि सभिनी वॾी महिरबानी राशिद खचान गुलाब बलोच अजियो मुंहिंजो भाउ अब्दुल मजीद कादगिर साहब की मेहरबानियों ने जे हिन मेले के मचायो है हथ बचिया पहलवान राशिद खचान पहलवान गुलाब बलोच गुलाब राशिद हिलाए न किरियल नहीं मतलब तुखे करनी है बलोच खचे वेठो अथई हाँ पोई मतलब बजा के बाल गुजारे वाह वाह खचाना वाह खचाना होशियारी बी राशिद बी हिकिड़ो मिनट राशिद असांजो नंढड़ो बच्चो आहे भा अहमद गुरफत जो नौमान गुरफत उनजो 1000 रुपया इनाम आहे लगे ताड़ी हिकिड़ी ज़ोर सां ताड़ी वॼायो अहमद गुरफत साहब जो नंढड़ो फर्ज़न शहज़ादो उनजो 1000 रुपया इनाम आहे पहलवान गुलाब बलोच आहे मज़ारी पहलवान रजब बारी जो अजय रजब बारी जो ऐं पहलवान सिकंदर मज़ारी गुलाब बलोच पहलवान राशिद खटियाण ऐं पहलवान गुलाब बलोच मेहरबानी पहलवान सख्त मुकाबलो है
हज़रत पीर सखी सुल्तान साईं मंगे पीर रहमतुल्लाह अलैह जो तारीख़ी मेलो ऐं मलाकड़ो जारी आहे। पहलवान मामा मेले जा बानी अॻवान साईं अब्दुल मजीद ख़ासकली साहब मौजूद ऐं साण सां गॾु अहमद गुलफत पहलवान, मुक़ाबिलो राशिद कटान पहलवान, गुलाब बलोच ऐं राशिद कटान। सख़्त मुक़ाबिलो आहे, सख़्त मुक़ाबिलो। वाह वाह पहलवान खटान, पहलवान बलोच, लगे ताड़ी वाह वाह पहलवान।